अस्सलाम वालेकुम जी। तो वेरन में वकोल माण्हू जेको ड्रामो हिन आचर ते न ईंदो छाकाणि त ही दोस्त कुछ फारिक आहिनि जेको आहे सो मेन जेका दोस्त आहिनि जी फज़ल बख्श ऐं शाज़िन जेको आहे सो उहे फारिक न आहिनि। आचर ते न ईंदो छो जो असांजा कमकार शुरू आहिनि ॿिन्हिनि जा, तंहिंजे करे हिन आचर ते असां ड्रामो भरियूं नथा जी। त ॿिन्हिनि जो कमु हली रहियो आहे, तंहिंजे करे हिन आचर ते न ईंदो ऐं अॻे आचर ते ज़रूरु ईंदो इंशाअल्लाह। ॾिसणु विसरीदा असांजो ड्रामो वेरन में वकुल माण्हू। पोइ बि तव्हां दोस्तनि जे लाइ हिकिड़ो बैकअप यानी कि बिहाइंड द सीन रखी वेठा आहियूं, यानी कि जेका खिल मज़ाक थी आहे रिकॉर्डिंग दौरान या असां जंहिं बि सीन में यानी कि भुलिया आहियूं, जंहिं बि डायलॉग में भुलिया आहियूं, उनमें बहुत तमामु ई जेको आहे सो मज़े जा डायलॉग लॻियल आहिनि, यानी कि खिल थियल आहे। उहा खिल ॾिसणु असांजी न विसारिजो। उहा इंशाअल्लाह हिन आचर ते अपलोड कंदासीं, यानी कि बिहाइंड द सीन जेके इंग्लिश में चवंदा आहिनि ऐं जेको आहे सो कीअं रिकॉर्डिंग थियल आहे उहो सॼो उनमें असां ॾेखारींदासीं। अस्सलाम वालेकुम। खजू जई क्या शाजू हथ पुछ हेॾे तक न हिन पास तक कर हा हाणे यार यो शादू ना यो फजल बख्श का विड़ी पियो। मां छा सही है जाओ। सही है बस। तू मयो नालो तो सही है ओठा या कुछ हां ओठा सही है बस। ओठा न जो हां सही है सुल्तान जो सुल्तान मारा दो वक्त अरे शाजू तो थियो सुल्तान चाहे वडो मसलो है यार। यार भली सुल्तान चे हां शादू तो अच्छी है। बियर हां यार शादू अच्छी तो वाह बियर हां बियर थोड़ा तेज चो न थोड़ा यार यो शादू अच्छी तो वरी बियर जेको उंडी वीडियो शॉट प्ले दी बे खजू छाती हो दा ओ खजू छाती हो चाणे प्ले बर्दाश्त न करे बियर तेज मां के बर्दाश्त न थियो चो फजल बख्श तेज थोड़ा तेज मां बर्दाश्त न छो फजल बख्श के मां मारे आयो। हां इन तक मुखो बर्दाश्त न छो बस फजल बख्श के न छो बे बर्दाश्त न छो फजल बख्श के मारे आए मारे आयो सा बियर हिन जो बाबू बि आहे सका सुल्ताना हाणे हिननि जे कफ़न जो बंदोबस्तु कजां। मां वञा थो दोस्तनि जे हथियार खणी अचां थो। हाणे मूंखे बि माठ न आहे करणी छो जो हाणे छा मसलो हल मसलो वधो चढ़ी वियो चो मसलो चो बियर हाणे रो तो सही रो अड़ती रो वाह सुल्तान वाह तुंहिंजो निशान हिकिड़ी गोली में मुड़ुसु थॾे अथई उते हाल त हिन दा हाँ चो हाणे पिले दी चल ए खिला न खिलाए चुका शादे ना जहांगीर के मोकलियां हथियारन का दोस्तन ने वो मोटे एला न मोटे पिले दी हिन नालो छा हिन नालो हाणे तैਨੂੰ खिलियो भरी ला एटले या तैਨੂੰ हाणे खिलियो हेड़े बैठा इंतजार में ले दो अरे हां सुन पे यार आवा ले जा हां ये तो ड्रामे यार ए तवा ड्रामे यार हिकिड़ो गासा एकड़ो गाल एकड़ो घर ए शादे नहीं पलटन में तेरा पयो वने बेस मिला पिले दी सोडा फजल बख्श असां मोकलियो था हथियारन जे लाइ पण अॻी न हलणो आहे ए खिला नहीं दा न कर केरो सुल्तान शादीन के न छई जाए कातिल के छा थियो भाई दादा हालता पई सोडा सोडा छा थी सोडा ना छरी तुम जाओ न चई तुम कातिलन के एदे भजनो एदे हमरा बैठो न तुम ठाको हे ठका था है बात छा थी फजल बख्श हां ना चलो जेको शाज़न आहे शाज़न इनके जिंदा ना आहे चलो जिंदा खेलो ना अरे भजी विया आहिनि मुड़ुस किरदा फैदा आहिनि मुंहिंजे सौट जिगरी खे मारियो अथनि हल तालू ठका न मारी थो बस हाणे इहो जहिड़े बि जंग में लिके
छो दो पहले दीदा सुल्ताना हाणे इहो शाज़न हिते किरी भॼी वियो आहे हाणे इनखे न ॿीहर ॿीहर तू चल मां चवां असांजो ड्रामो आ रहा है सुल्ताना वॾी ग़लती थी वई मूंखां हाणे हाणे तू हितो ही फ्री आ खुद तो फ्री आ जा कट एले भरे बस फुल पड़दा हाणे त के अदा कुल पड़दा चले हाँ पहले दी अदा फुल पड़दा हाँ अस्सलाम वालेकुम फजल भाई वालेकुम सलाम लपा पास है दी ये साला चुप गए अस्सलाम वालेकुम फजल भाई पहले दी सुल्ताना ये नहीं कर पहले दीदा पहले हाणे त ताजी वाजी आजी पहले दो पहले दो पहले दो लगे तो ये फजल बस अची वियो आहे अचो फजल बस अचो 1 मैंने ट्रे चंदो मां कर जो 1 2 3 लगे तो ये फजल बस अची वियो आहे हल त जांगी हलूं था प्ले करना मां मैंने ट्रे चंदो मां कर जो ना 1 2 3 लगे तो ये फजल बस अची वियो आहे अच्छा चलो पहुंचते तो हणदा है ना अच्छा सोला फजल है चलो ओ कमाल तो के छा थियो खरे कमाल छरे जागी खरे मैं जागी अरे करे मार अस्सलाम वालेकुम फ्रेंड, जैसे कि हम जानते हैं मेरा नाम तनीराम मिराली और आप देख रहे हैं मिराली तन्नू विराग। तो रिकॉर्डिंग पे जारी है, यानी कि वेरन में वकोल माण्हू जेको आहे रिकॉर्डिंग जारी आहे, तमामु ई बहितरीन। जी त फजल बख्श ऐं जहांगी, जी त सुल्तान ऐं छा चवंदासीं कमाल कमाल है शाज़न और मैं तनवीर आमन, जो कि फजल का दोस्त। तो यहाँ पर ये कोई सेट वगैरह नहीं है, ये हमारा गांव है और यहाँ पर रिकॉर्ड कर रहे हैं। तो देखते रहिए मिराली तन्नू व्लॉग और अल्लाह हाफिज़। ये जो ये बिहाइंड द सीन है, यानी कि ये सारे एक्टर खड़े हुए हैं। इसके साथ बहुत बड़ी हालत हो चुकी है। लगा हुआ है इधर 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 सारे के सारे कंधे हुए। ये ना कर ये इसकी सुल्ताना वॾो टाइम थी वियो आहे, हिते पियो आहे जो इनको हाल अहवाल था वठूं। जी त असांजो ड्रामो अची रहियो आहे वेरन में वकुल माण्हू सीज़न 2। हाँ हले तो करो। तो जैसे कि अभी रिकॉर्डिंग करके हम वापसी आ रहे हैं, जैसे कि ये फजल बख्श और ये ड्रामा में यानी कि नाम है हे न तो ओए जिबो ये अभी यानी कि मर चुका है इस ड्रामे में। हाँ अच्छा नहीं, गलत गाल है, व्लॉग में रिकॉर्ड ना करा रहा है, छा इनमें गलत गाल है, रिकॉर्ड थी जाए। अस्सलाम वालेकुम। जैसे कि वेरन में वकुल माण्हू यानी कि ड्रामा है जो हमारे मेन चैनल तनवीर अहमद मिराली पर अपलोड होता है, और फर्स्ट एपिसोड भी माशाल्लाह तमाम बहुत अच्छा चला है और सेकंड एपिसोड भी चल चुका है और
अभी तीसरी एपिसोड का यानी कि ये शूटिंग चल रही है और उससे वापस अब अभी हम आ रहे हैं शूटिंग करके। तो माशाल्लाह आज यानी कि कमाल खान ने बहुत ही अच्छा परफॉर्मेंस दिया और जैसे कि शाहज़ैन यानी कि शाहज़ैन का जो कि हाथ की हैंड यानी कि फ्रैक्चर हो रहा है और इसका भी यानी कि मसला हो गया यानी कि पत्थरों पर गिर गया बहुत ही सीरियसली ले लिया इसने यानी कि शूटिंग को। और फजल बख्श की माशाल्लाह बहुत अच्छी एक्टिंग है और झांगी तो और ही अल्ट्रा यानी कि HD है। इनके ट्रीट ॾियण आया हूँ जेको आहे सो अनु ॻूहे थो पियो जीअं त वेरन में वकिल ड्रामो जेको आहे तमामु कामयाबु वियो आहे। पीर में ही मोयो आहे जेको खजू पिले थी जहांगीर जो ॿियो ॾींहुं थियो आहे असांजो कद क़ैद में आहे। पिले पिले जहांगीर असां मतां बि उनजे मथां हमलो कयूं त असांजे कमाल खान खे मतां वरी तूं वरी मतां करें दाना 2 ॾींहं थिया नी हे वठ आयो आहे सॼो शाहज़ैन जे बारे में पुछूंसि था छा थो ॿुधाए पुछा करे ॾे हाल हाणे क़ैद में कीअं थो लॻे चवण असां त अहिड़ा कम न कंदा खर्च हणाईंदे त जा असां अहिड़ा कम न कंदा चांहि पाणी तूं वेही रहो त वेही रहो घुमाइण छा चवां वेही रहो वेही रहो वरी वेहंदुमि खाधो हलो तूं वेही पिले दीदा पिले दी हाणे जोराव आहे पिले दी पिले दी अॼु त यार घर जो ख़र्च पाणी निकिरी वियो आहे। चुप 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 पिले तव्हां बि ॻोठ जा वॾेरा नितो न न हितो न शुरूआत पिले वॾेरा छा नालो अथसि सानालो अथसि पिले अचे रबन तोखे ख़बर न असांजे कमाल खान खे जी शुक्र छा न आहे करिणो रबन तोखे बि सुख जो साह खणण छा न ॾींदो जीअं असांजे कमाल खान खे फज़ल बख़्श छा न करिणो आहे। रबन तोखे बि सुख जो साह हाणे न खणण ॾींदासीं छो त असांजो नालो आहे शाहज़ैन। हाणे असांखे रबन तोखे बि हाणे सुख जो साह न खणण ॾींदासीं असांजे जी कमाल खान जो छा फज़ल बख़्श बस इहो त सीन हुयो जेको न करें सीन तंहिं करे यानी पाण शर्त रखी त कुझु जेकर सीन ॿीहर कयो बस बस सही आहे सही ड्रामा इहो त वॾो ड्रामा छाला बाबा साईं ये असां पंहिंजी शूटिंग ते आया आहियूं रबन अञा मस्ती अथी छा चए न रबन अञा तोखे मस्ती आहे छा हा शाहज़ैन तोखो मां ड्रुजण वारो न आहियां छो जो असां कुटणो पवंदो रबन अञा मस्ती अथी आहे बियर 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 अञा मस्ती तक कसां हाथ लुट ईअं सुका करे दो तेरा स्टोरेज ना है सजी छा लाया जी जी सर जी हाणे थोड़ी जा पार बने हर वो ए रे बोला तो बोला सजा बोला खेल दो ना
जी सर जी बा मां इंजे करे कुझु रबन के मां जेको कंदा ओए ओए अची के इंजे करे मां कमाल खान में जो रबन रबन वरी कबा दाथस एतिरो दम हुजे साथ पोइ तोखे न छॾाए वञे या पिले थी अगर एतिरो दिलेर हुजे हा त तोखे तो छॾाए वञे अड़े उहो त भाड़ी आहे भाड़ी वो मुंहिंजे करे बीठो हूं तोखे खणी वञी या फज़ल बस का तॾहिं छॾाए वञे अड़े उहो भाड़ी आहे भाड़ी मुंहिंजे करे बर्दाश्त कई वेठो थी फज़ल बस एतिरो टाइम तुंहिंजे करे बर्दाश्त कई वेठो आहे अगर तोसां एतिरो ई दिलि हुजे सा न त बदियल वेचा न हाणे शादू बदिलजी वियो आहे हा दा दसे थो छा कंदो अचे मोटे ये कारे बैठो शादी में थई गयो सब ॿुधर इहे जो चओ भाई अड़े अने चा ना त यार ये कहिड़ो दोस्त जो शादी हेरे ही चओ इहो कहिड़ो दोस्त इन ॻाल्हि में कुझु मां त सॼे दोस्तनि जी ख़बर अथव लॻे थो इनमें कुझु गड़बड़ आहे भई ईअं छो चढ़ो केड़ो दोस्त दा थोड़ दाल में कारा कारो दाल में छोड़ दो दाल थोड़ गाल दाल में कुछ दाल ना ये ना शादी में कुछ गड़बड़ है भाई चा शादी में कुछ गड़बड़ है शादी में कुछ गड़बड़ है बे शादी में कुछ गड़बड़ है तो हेरे के नहीं जाना तो लगी तो वहीं जाना लगी तो शादी में कुछ गड़बड़ है वहीं जो शादी में कुछ गड़बड़ है जेकी गाल लिखाए तो शादी में कुछ गड़बड़ा जो गाल लिखाए तो दोस्त लिखाए तो शाहजीन मांखे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे इहो मांखे नथो ॿुधाए चओ शादी ने कुझु त गड़बड़ आहे मांखे नथो ॿुधाए सॼी दोस्तनि जी मांखे ख़बर आहे पर मांखे नथो ॿुधाए दोस्त थी करे मांखे विसरी वञे तो हो शादी नथो ॻाल्हि ॿुधाए छा ॻाल्हि दोस्त यार वॾेरी त चयो हथी ते तो तेज छो ना वॾेरी चयो यार ख़ैर त स्पीड में चओ हां चवंदो स्पीड चवंदो हीअं त सोच त ॿुधाए हां ॿुधा ख़ैर त थी वेंदो पर वॾेरे ईअं ई चयो त पोइ हुन सां जहिड़ो कीअं करे सघे थो पर वॾेरे बि ईअं बि चयो हुयो तुंहिंजी पढ़ाई बर्दाश्त पढ़ाई बर्बाद कजे ई जवाब मुंड नालो तो वठो पहले जी अल्फाक के विद्या के बुक्को फेंगड़ी माशाल्लाह सही है ठीक है वो पढ़ाई बारह नहीं पढ़ा मारे बारह ए ते भी रहो हां वो ने रो कम बे ए काटी ना जे अब आने के पड़ा है अरे वे नहीं मना तो ए कमदार स्कूल है हां वडेरा ले सॼियूं ॻाल्हियूं कीअं पी रे विड़िया कमदार जेको सो मां पुट के दा कमदार ए फजल बख्श का अरे कमदार फजल बख्श दा ए गोठ जो सफा माहौल खराब कई हो तो आ जेको सो तू शादन के घोरा में उतार दे पिले कमदार ए शाद आ बंद कर दे कमदार फजल बख्श वडो बारन के पढ़ाए तो पयो छड़िया मैंने के मैं पुट के बे हाने जेको आयो नी शादन के घोराए नासरो कंदा नासरे घोराए न कराए कट दा हाल हवाल कयूं यो की थींदो असा मना ए नासरो पढ़ाए तो पयो बारन में मना एडो शऊर आने तो पयो संजू डाढा करन पढ़ाए तो पयो तू न गलाए न ओ शादी ताकी दो जो मुकरा दी ए मच्छी मारे आया था वाह कमाल खान पिड़िया गाडो ध्यान
हेदा कमदार था हथी को कर तू पंजो हलचे आए वालेकुम सलाम आज अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कमदार यहाँ कमदार साजेना अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ये छो साजेना अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाकी यहाँ चढ़ छो बोतारा साजेना अरे आ चुका अरे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कमदार यहाँ बा कमदारा चढ़ छो तेरो वालेकुम सलाम याद है ना तो मेरे तो बुराई होती बस अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कमदार यहाँ बा चढ़ छो साजेना हाँ जी चौका चौका अच्छा अस्सलाम वालेकुम। सलाम चुप कर चुप अच्छा गाटो भगो तुम्हें अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कमदार वे बावे चाण बचान तू चल शादे तो बड़े रे गुरा हाँ फिर जो अस्सलाम वालेकुम अच्छा अच्छा तेरान तू रखिला तेरान पान में ये बड़ी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कमदार शाला साजेना वडेरे घुरायो थी चलो आहे न जेको सो असांजे ॻोठ में ॿारनि खे वरितो आहे पढ़ाई तो पढ़ी लिखी विया इहे घरनि में वञी शौर पैदा कंदा त चवंदा जेको कमकार कराए मिसाल ॻोठ जा रोड रस्ता ठाराए अस्सलाम वालेकुम वडेरा वालेकुम सलाम वे बा वे छादे न दयाल छाल आहे ख़ुशि आहे खैर सफ़ा मुंदा दयाल पंहिंजी लोड़ पाई छॾी थी या अञा लोड़ पाई करे थो न अञा लोड़ पड़े अञा हाणे त वधदा हाणे ॿियो कमु बि आहे तुंहिंजी तोखे हथियार मान जो कमु आहे ॾियणु हाणे कमदार इहो हथियार त खणी आहे फज़ल हिनखां शादनि खां मौक़ा थी विया पाण खे सम्झे थो पियो वॾो माना सम्झ पढ़े लिखे थो न जेको मुंहिंजो ख़ैरु करिणो आहे मां उनजे करे ई ख़ासि आयो आहियां कराची खां मेरे खेले खेले ज्यादा स्टार्ट दी सही आहे पोइ जेको आहे सो स्टार्ट दे स्टार्ट हेलो कमदार कमदार कटिया सलाम केर वाला दादा वालेकुम सलाम पहले दी पास दे तो अस्सलाम वालेकुम
याद रे जो सही अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहाँ के कमदार घुरायो ओए बाड़ पड़ी तो यार नहीं ओ जल्दी ओ जल्दी कमदार तो पाड़ है अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ओए खेले बाबा हेट बुद कर पिलिया पिले दी हलिया हाँ पाड़ पड़े मुंह हेड जोने का हाँ पिले हाँ पिलिया अस्सलाम वालेकुम पिलिया हल्लू ए ले वालेकुम अस्सलाम वालेकुम अरे थैंक यू पटे अच्छो पाड़ पटे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहाँ के वडेरे घुरायो खैरला हाज़िर आइंदा सुभान ठीक है हलो रवानो थी ना अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहाँ के वडेरे घुरायो खेलियो सरस और तो वीडियो अरे खाए ना का तो वडेरे हाँ वडे सड़े ना तो जब सुभाणे जाए खैर का चलो हूं करे तो याद करे हूं करे आर चो तुम बस ले क्या दस्या का ये सोचा पे अच्छा हां जो कोई पर थी जोड़े हलिया अस्सलाम वालेकुम वो पाड़ पटे पूजो तो सही पाड़ पटे इते हाथ तो पूजाए अस्सलाम वालेकुम पूजी बीए पो पारण पटियो है ना पाड़ पटे पूजे ही ना तो जनाजरा वाले चुप आज दा सही पूछ चेहरा तो नहीं जाता अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम बुझा नहीं अस्सलाम वालेकुम हाँ पिले दी सुल्तान नहीं करना नहीं करना सुल्तान तनी रले हाने मां हाने मां खिलाए पोज इलाज रे कसना मां न खिलाए सुल्तान सुभाण वडेरे भी घुरायो हाँ तू ट्राकड़ी दे पहले दी सुल्तान सुभाण वडेरे भी घुरायो इसे जख्म ठीक था देखो पिले दान पिले सुल्तान जी फजल बख्श सुभाण सुल्तान जी फजल बख्श सुभाण वडेरे भी घुरायो हमारे मन हेली गेडो ओए मन हेली गेडो वाड़ा थी ना देवा हला ए करे पा ए फिर दो कारी वाह ओ मन हेली गेडो कल्ला बचर कर हल जेई दो बंद काते हां जाई हां पहले तू भाई बूटा दो कर जी भर बियर बनाओ खिली अदा डांगी करे क्यों दी सॉरी यार चाहे ना डांगी करे क्यों दी यार ये पक्के ते सारे जी थे जे करे ले हां ओ हाथ हो रे हल तो हलियो वाल चाहे ना डांगी करे क्यों दी वडेरा पक्के बनी सारी थी ले थे जे करे आड़ाई केले चाहे ना डांगी काते आ वडेरा पक्के यारी थे ले सारे चाहे ना डांगी करे हो वडे ते हिन अगर आई कई आ या तो जे जेको आसो मां के दनी आए वायो किली कम पहले दी हलू मां के चाहे ना डांगी करे हो वडेरा या पक्के जमीन सा आने केले त चाहे ना जांगी काते आदा सॉरी बताओ चाहे ना हाणे पियर जेड़ो न थे भाई यो जो को ना पाण में खीर खंड थी वणो सही है नी आचर ते असा जो ड्रामो इंदो वेरन में वको जल मानू जे त असा जे ड्रामे के लाइक कमेंट शेयर जरूर करियो सब्सक्राइब करना ना भूलियो।